अवललाहलीम आलाल मजोधणी अवललाहलीम आलाल मजोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जिनी डांद न बिज तनी पुण तुंहिंजो आसरो पोए उभारी सिज अवल दे उन्हनि खे जेकी मंझ जहान सो तारीअ तगे तुंहिंजे वाह वाह जेकी मंझ जहान सो तारीअ तगे तुंहिंजे लुत्फ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान अदल न छुटाऊं कर को फेरो फज़ल जो सभिनी संदड़न खे प्रोग्राम रामू राधा जे तरफा भी अवां सभिनी खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो खुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलन जिया मुस्कुराइंदा हुजो हर डी अवां जो खुशिन भरियो ऐं सुहिणो गुजरंदो हुजे जिते जिते भी तव्हां सां गॾु ॾिसंदा हुजो पुलाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे अदियूं हुजनि भेनरूं हुजनि भाइर हुजनि जा नंढड़ा बालकड़ा हुजनि अवां सभिनीनि खे मेहरान टीवीअ सां गॾु रामू राधा जे तरफ़ां भलीकार हुजे जो हाल हुजे सो पेस प्रियानाल हुजे असां हर छंछर आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनी जी खिदमत में हाजिर थींदा हुजो। पर हाँ उन सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे टीवी सां गॾोगॾु वरी यूट्यूब खे अवां सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन भी कंदा हुजो उनके शेयर भी कंदा हुजो उनके बेल आइकन भी कंदा हुजो उनमें जेको भी रंग हुजे सुबह मेहरान खां वठी पोइ लाॾा लोक गीत जंहिं राम राधा जो ही चटपटो प्रोग्राम अवां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते। हाँ पर उन सां गॾोगॾु फेसबुक ते पेज हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट उते अवां लाइक कंदा हुजो उनखे फॉलो कंदा हुजो त उते बि खोड़ सारा रंग हुजनि जेके अव्हांखे पसंदि ईंदा हुजनि ऐं अॼु आचर जो ॾींहुं मोकल हुजे उस्ताद हुजनि शागिर्द हुजनि जेके महिनत कस हुजनि उन्हनि खे त मोकल हुजे ई हुजे पर असां इन सां गॾोगॾु इहो बि चवंदा हलूं त जेके ॻोठ जा हुजनि शहर जा हुजनि वाहण जा हुजनि वस्ती जा माण्हू हुजनि जेके महिनत कस हुजनि उहे त पंहिंजी महिनत आधार पंहिंजे मज़दूरी आहार उहे त सभु कमु कंदा हुजनि पर जेके मोकल ते हुजनि उहे वरी पंहिंजे घर जो कमकार कंदा हुजनि ख़ासि करे जेके बालक हुजनि स्कूल खां मोकल हुजनि हाणे हुननि जी तरतीब अहिड़ी ठही वई हुजे पर हिकिड़ो त उस्तादनि खे बि एतिरो बालकनि खे बि थकु न थींदो हुजे जेतिरो उस्तादनि खे थकु थींदो हुजे हाणे जे 2:30 बजे मोकल थींदी हुजे जहिड़ा उस्ताद खे छा हींअर वरी जेको हुजे न जेके ठल्हा वेठा हुजनि न थक वरी उन्हनि खे हुजे जेके सॼो ॾींहुं जेको हुजे लोड़ीनि महिनत कनि जफ़ा कसी कनि उहे वरी बि जेके हुजनि पंहिंजी रमज में पंहिंजी किरत में लॻा पिया हुजनि जेके सॼो ॾींहुं खटूं भञनि न वरी उन्हनि खे चओ खणी को कमु त चवनि असां त पाण थकिजी पिया हुजूं पोइ सोटी भली हुजे हथ में पोइ छा सम्झंदो हुजी पोइ अॻे बालक पोइ गर्मी सर्दी हो लाइट बि न हुजे पर 2:30 बजे 3 बजे जिथे कांव जी अखि निकिरे उते शागिर्द जेके हुजनि उहे स्कूल मां मोटंदा हुजनि सुबुह जो सवेर उथी ॾाढो इहो ॾंदण पाणी करे सींध कढी विंझी सिंझी ऐं तेल फुलियल करे स्कूल वेंदा हुजनि मेलनि जा मेल वेंदा हुजनि हाणे त अहिड़ो जदीद दौर को रस्के में वञे को स्कूटर ते वेंदो हुजे को साइकिल त वरले हुजे सहूलतूं लॻूं पयूं हुजनि अॻे त माना पढ़ाई जहिड़ो को पंधनि ते हुजे वॾी त माना महांगाई हुजे पढ़ाई उन टाइम ते ऐं हींअर जेको हुजे असांजे घर घर में स्कूल हुजे जहिड़ो दर तां ॿाहिरि निकिरे स्कूल लॻा पिया हुजनि पोइ बि जेकॾहिं असां अहिड़ी सहूलतनि हूंदे बि पंहिंजा ॿार पंहिंजा नंढड़ा पंहिंजियूं नंढड़ियूं न्याणियूं न पढ़ाईंदा हुजूं त पोइ असां कॾहिं जेको हुजे सहूर हासिल करूं कॾहिं असां में उहा जेका हुजे माणपो ईंदो हुजे कॾहिं असां में उहा तब्दीली ईंदी हुजे पोइ त असां ईअं सम्झो जहिड़ो ॼावा हुजूं तहिड़ा न सो इन जे करे अॻे दफ़ा 10 मेल 12 मेल सुबुह जो वियल ॿार शाम जो सिज लथे ॻोठ मोटंदो हुजे इहो तालीम जे लाइ जाखोड़ हुजे उहे जेके बालक पढ़िया हुजनि उन्हनि खे क़दुरु हुजे त तालीम छा हुजे ॿोली छा हुजे पंध छा हुजे उस्ताद छा हुजे उन वक़्त जो उस्ताद छा हुजे उन शागिर्द हुजनि गजर खपाईंदा हुजनि ॿिया अहिड़ियूं शयूं खपाईंदा हुजनि जंहिंमां 10 इहो 5 जेके हुजनि
कमाए करे वरी जेको हुजे उन मां पंहिंजी का पेंसिल थींदी हुजे, पंहिंजो को रबड़ थींदो हुजे, पंहिंजी को छा थींदी हुजे, या स्लेट स्लेट पेंसिल थींदी हुजे, को चाकू थींदो हुजे, या पंहिंजी जेका हुजे पेर जो को बूट का जुती थींदी हुजे। माना इहो उन टाइम बि माना जेको हुजे इहो पंहिंजी महिनत जफ़ा कसी रुॻो करे ईअं बि न ऐं हो- पढ़नि। इहो बि न हुजे पर इहो पीले खे कपिड़ो फाटल हुजे त बा चती हणी ट्रोपो हणी पाए अचनि, जुतीअ खे चती हणी ट्रोपो ऐं ॼाए भले अचनि। जुती न हुजे जेकॾहिं पहिरियों घणो बि गप मां कीचड़ मां माना कंडा गो लताड़े हुजे बि त माना बि ख़ैर। पुॼंदो हुजे। पर उन सां गॾोगॾु वरी उन बालक वटि जे इहा स्लेट जे लाइ पेन न हुजे त ॿिए खेचे अदा हिन मां ज़रड़ो भञी ॾींदो हुजे, वेही उन मां लिखंदो हुजे, जीअं अदा पनो ॾींदो हुजे त आऊं फेर कंदो हुजां, जे कमल उन वटि ऐं हींअर स्लेट वरी अचनि। ॿार अहिड़ा हुजनि जो भाउ वटि जेकॾहिं हिकिड़े वटि न हुजे न, ॿियो भाउ वरी चवंदो हुजे छो ॾींदो हुजां मुंहिंजी हुजे। हा हाणे वरी उहा पाण में ॿधी बि न रही हुजे न, मसलो इहो बि हुजे। 4 बालक हुजनि त वरी उन्हनि खे 4 थेला हुजनि, वरी 4 उन्हनि खे जेके हुजनि किताब हुजनि, वरी उन्हनि खे सभु कंहिंखे पंहिंजो पाणीअ जो कूलर हुजे, वरी उहे सभु 4 ख़र्ची पंहिंजे अलॻि अलॻि हिसाब सां। जहिड़ो हुननि जो वालिद असुलो वॾो को सूबेदार हुजे, को वॾो कमसनर हुजे, अरे को वॾो कमसनर छा हींअर जहिड़ो हे ॿार जेके हुजनि पढ़ल पर जहिड़ो मास्टर ते थोरो हो कनई। हा हा सुबुह जो माना हुननि खे 100 50 खपे। अब अव्हां जो वालिद 500 रुपया मज़दूरीअ ते वञे सॼो ॾींहुं लोड़े, अव्हां जो 100 50 खणी ऐं वेंदा अॻे हुजो। इहो रुपयो मिले, रुपयो चाराना मिले, चाराना अठाना बहरहाल रुपए जी ॻाल्हि ॿुधाईंदी हुजे। चाराना। रुपयो चाराना पायूं इहे हा हा इहो पोइ हाणे अलाए कहिड़ो टाइम चाराना हुजे, अठाना। रुपयो मिलंदो हुजे, इहो पने जो हुजे, गुलाबी इहो माना रंग हुजे, ईअं विच में इहो गुल चंड फुल तारो, हुजनि सा, चंड तारो, ऐं हा। रुपया वरी जेके हुजनि उहे बि कागज़ जा हुजनि, उन में बि जेको हुजे बिलू ऐं हाणे वरी कहिड़ा लोह जा हुजनि, हैं? हाणे वरी कहिड़ा लोह हाणे जा। हे जॾहिं गाॾी आया हुजनि हे डिंग 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 पोइ डिंग अॻे बि इहे हुजनि 5। मुल्क ई चट रगो ठक 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 पोइ ठक अॻे बि इहो कूड़े पितल जहिड़ा उन ते ठहियल हुजनि, 5 पैसी 10 पैसी किसां घसी वञे कोड़े त बसां मिलाए खणी वञूं चाचा, हे त असांखे लाई ॾींदो हा हुजे। उहा शइ मिली वञे। चाराने जी लाई, हे अठाने त जी लाई। खणी वञूं दुकान ते त बि जेको हुजे हट वारे जो ई मोह फिरी वेंदो हुजे, 10 खणी आयो हुजे। हाणे जो ख़ैरात वारे खे बि 5 रुपया ॾे जहिड़ा तो रूह कावड़जी वेंदो हुजे। हींअर जहिड़ा रूह तहिड़ा ख़तम। न सोभा दौर हलण दौर त अॼु जो भलो हुजे, साइनसी दौर हुजे, अव्हांखे सभु सेतरीअ ते मिले, चंदा अरे जन इहो माना दौर त हींअर माना भलो हुजे, हा माना सम्झो असां वटि हर शइ जी सहूलियत हुजे, पर अहिड़ी सहूलियत पंहिंजी तरबियत न हुजे। हूंदे सूंदे बि माना ज़िंदगी में मज़ो न हुजे। पंहिंजी तरबियत न हुजे। अॻे ड्रुसड़ में हित पाचो माण्हू सुबुह जो वञे पियो स्कूल वेंदो हुजे, इहो ॻोथरी आहे कुल्हे में लॻी पई हुजे, छा जो माण्हू खे हाणे अहिड़ा बेग जो वरी हाणे इहो थेलो बि भले वठण हुन में बरक। ॿार निंड करे, हा हा उहा हीअं पोइ कुल्हे बि में ॿार लॻी खे पई। भरो, ऐं वरी माइट वरी हींअर वरी बालकड़ा अहिड़ा जो मानी ते बि भरो। हा हाणे मानी खाईंदा हुजो, पंहिंजे पेट में कड़ो असां ते मथां थोरो कंदा हुजो, सॼो ॾींहुं जेको हुजे अमड़ मानी खणी पोयां फिरंदी वते ॿार खे भरो। अॻे वारा ॿार बि ॿिया अॻे हुजनि, धौरे सां इहो खाई रगड़ी सुबुह सां महीअ जो गिलास पी इहो शागिर्द वेंदो हुजे, हल अबा माना शागिर्द वरी उहो शागिर्द साॻियो गाह बि कंदो हुजे, कुतर बि कंदो हुजे, घर जो कमु बि कंदो हुजे, वालदेन सां हथ वंडराईंदो हुजे, ॿनी ॿारे जो कमु करे, हुनर करे, को वाढको करे, लोहार को कमु करे, सभु कंदा हुजनि। अॼु जा त वरी अहिड़ा हुजनि ट्रमछिणा हुजनि जो उन्हनि ट्रमछिणनि खे माण्हू छा कंदो। पर इहे खोड़ सारियूं ॻाल्हियूं सणनि खे बि जेको हुजे को मालिक बि हिदायत ॾींदो हुजे, ऐं सभ खां वॾे में वॾी जेका खोट हुजे हिननि खे अवां वालदेन जी तरबियत जी, सो तरबियत लाज़मी हुजे। वालदेन बि चवंदा हुजनि रगो मोबाइल में भरे ॿार रिधो पियो हुजे, असां बि मोबाइल में लॻा पिया हुजूं, इहो न सोचींदा हुजूं त असांजे ॿार जो मुस्तक़बिल ख़राब थींदो हुजे ऐं इहो ॿार न रहंदो हुजे। वालदेन बि सम्झंदा हुजनि त असां जीअं हलूं बालक बि ईअं हले, हाणे ईअं कीअं हुजे। उहे बदक जा बचा हुजनि जेके उन पोयां हलंदा हुजनि, उहा उन्हनि खे तरण बि न सेखारे, कतार में पोयां हली पवंदा हुजनि। अॼु जो बालक हुजे इन खां दॿा चवंदा हुजनि ॿकरीअ जा फर हुजनि, रिढूं हुजनि, ॿियूं हुजनि, उहे कतार में हलंदा हुजनि, बालक टुशूं निकिरी वेंदो हुजे कतार मां ई। माना इन खां त बदक जा हो ॾिसो बचा कड़ा भला कतार में माना इहो लार हुजे रगो, अल्लाह सिधी सिधी। हाय 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 हाय।
माना उहा तरबियत हुजे न पखी पखण मां बि न सिखूं इन लाइ भेटाई साईं चयो हुजे त वगर कयो वतन पिर्त न छिननि पाण में हाय हाय वगर कयो वतन पिर्त न छिननि पाण में पसो पखियड़नि माण्हूअ मेठ घणी भेटाई साईं इन करे चयो हुजे त माण्हू त भाई कतार मां निकिरी वेंदा हू ॾिसो कीअं वञनि न ॾुख आहिनि न छा सभु को पंहिंजे हिसाब सां पर हाणे प्रोग्राम जे शुरूआत में वरी अव्हांखे वठी हलंदा हुजूं मौसीक़ी जे तरफ़ मेहरान टीवीअ जे लाइब्रेरी मौसीक़ीअ जा बि खज़ाना पिया हुजनि खज़ाना सो उहे बि अव्हांजे साम्हूं हिकिड़ो जेको हुजे रंग अव्हां ताईं पुॼाईंदा हा सो ही सुहिणो रंग ऐं अंदाज़ सुबुह असां आचर जे ॾींहुं अव्हांजे साम्हूं रखंदा हुजूं उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा थोरो असां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा हुजूं राम ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामो ऐं राधा में रामो ऐं राधा जा रंग यकीन ॾींदा हुजनि अव्हांखे पसंदि इन्हनि रंगनि में अव्हां थींदा हुजो शामिल ऐं शरीक थींदा हुजो तव्हांखे ख़बर हुजे संसर ऐं आचर ते हे प्रोग्राम लाइव हुजे पर ॻाल्हि असां परियां रखीसीं तालीम जी हाणे ॻाल्हि रखंदा हुजूं सहूर जी पर हाणे ॻाल्हि वरी रखंदा हुजूं घर जी अब घर में बि 10 भाती हुजनि त बि साॻी ॻाल्हि पर जे मुंहिंजे घर में हिकिड़ी जनानी हुजे सम्झ त 20 घर में भाती हुजनि सॼो खड़को हुजे छा चकर हुजे तुंहिंजी जनानी तोखे छा करो हुजे त मन 20 भाती हुजनि अहिड़ो को जनानी खाईंदी हुजे जो तुंहिंजो 20 भातियुनि जो ख़र्च थींदो हुजे ओ हेठि थोरो काकड़े खे जो काकड़ो हेठि कंदी हुजे को मूं तोखां कर्ज वरितो हुजे जे तुंहिंजो को मूं ॾोकड़ पैसो रहियल हुजे काकड़े खे हेठि करे ॻाल्हाईंदी हुजां जड़ी गागड़े सां वावर कंदी हुजी ॻाल्हाईंदी अहिड़ी हुजी गागड़े सां वावर कंदी हुजी ही मुंहिंजो काकड़ो हुजे कहिड़ो हुयो जेको हुजे छा चवनि हिनखे गागड़ो गागड़ो हा इने में जेको हुजे अन्न छंडींदा हुजनि छॼिबो हुजे ॿियो छा हुजे ॿियो छा हुजे गागड़ो हैं गागड़ो गागड़ो हा हा इहो गागड़ो पर मूं त इहो ॿुधो हुजे छॾ गागड़ो त मूं न ॿुधो हुजे गागड़ो जेको बि हुजे हलाए गागड़ो अॻे वो जॾहिं तूं इहो तोखे जॾहिं वरी छाजी हुजां हाणे तूं हितां टंगो बाहो सोलो हा तूं होॾे थोरो होॾे पोइ थी बीहंदी हुजे हेॾे थोरो पोइ थोरी छो छा थो हुजे गाह गाहींदा हुजनि माण्हू हेॾे थियो हे रामलो गाह गहे असां वटि अॻे हीअं गाह गहंदा हुजनि माना रख पोइ हुन में गाह गहंदा हुजनि गाह गहंदा हुजनि इन लाइ करे मुख जेको हुजे कुंड में बिहारींदो हुजे माना अॻे गाह गाहे गाह गाहे गाह गाहे माण्हू पोइ हुनखे वरी छा कनि गागड़ो खणी अचनि पोइ गागड़ो हेतिरो वॾो हुजे छॼ नंढो हुजे छॼ नंढो हुजे कहिड़े दौर जी ॻाल्हि करी पोइ वरी हुन गागड़े सां खणी हुनखे पुराणो ज़मानो हुजे पुराणो छा को पुराणो ज़मानो कॾहिं कॾहिं जी ॻाल्हि कंदो हुजे तारीख़ साज़ माण्हू हुजऊं असांजी पंहिंजी तारीख़ किताबनि में तूं गागड़ो न पढ़ियो हुजे हक़ीक़त में गागड़ो घर में असांजूं वॾड़ियूं चवनि ॻाल्हि अॼु बि पियल हुजनि किथे किथे पोइ हा अॼु बि किथे किथे पियल हुजनि जिते तारीख़ जे माग जूं शयूं रखियल हुजनि न उते इहो ॾिठो हुजे ताला जहिड़ो छॼ हुजे तहिड़ो गागड़ो हुजे माना गागड़ो वॾो छॼ नंढो नंढो हा माना हुन में जेको हुजे ख़ासो अन्न जेको हुजे उहो वावरजी वेंदो हुजे हिन में वरी जेको हुजे थोरे मुक़दार में थींदो हुजे सिधी ॻाल्हि ईअं कंदो हुजे अॻे हिकु सम्झ में हलनि हाणे इहो थियो छा हुजे इहा छा थी हुजे गाह गही हुजे ऐं मुंहिंजा माण्हू रोज़ गाहूं गहनि माना गाह इहो ईअं कंदा
वेंदा हुजनि ईअं थींदो हुजे ईअं हा न? हीअं फिरंदा डांदनि जो जोड़ो ॿधल हुजे हिन में 4 डांद 3 डांद पोइ पिया फिरनि जीअं नार में माना फिरनि जीअं जेको हुजे इहो अंग्रेजीअ में हुजे हर 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 वरी हर छा वांगर हुजे न इहो हर त सिधो वहंदी चौंफेर हा इहो जेका घाणे में जीअं भला तेल निकिरंदो हाणे वरी हुजे हाणे थोरो पोइते थींदी हुजे वरी हाणे वरी पोइते थींदी हा वरी हे हुजे नार माना हे नार हले माना हिन मां वरी पाणी वही हीअ गाधी हुजे माना ही नार हले माना इहो यको वरी हुतां नेसर मां पाणी निकिरे ओ भेण मुंहिंजो छलड़ो खूह में कीअं? मुंहिंजो छलड़ो खूह में अरे ये न हा। हुजे खूह जे नार मेड़ी नार जे मुंहिंजो छलड़ो पाणीअ में भेनर मुंहिंजो छलड़ो पाणीअ में किरी पियो खूह मेड़ी खूह जे नार मेड़ी नार जे नेसर मेड़ी लोटन माथी वरोड़ी अदी मुंहिंजो छलड़ो पाणीअ में ज़रा घटेड़ा वास्तव में ही हुजे ओ तूं बि पर थींदी गाधीअ में ॿूथ हणंदी हुजे हरू भर अरे भागा तो खबर भर जेको हुजे डांस के जोटण में मजो ईंदो हुजे वरी उन खां पोइ वरी छा हुजे वरी हीअं हुजे वरी हीअं जंड हुजे हा वरी तार हुजेसि तार माना भरल हुजे छा भरल हुजे अन्न ओ उन में अंधी उन में अटो किरंदो हुजे तार में अच्छा उन में अटो किरंदो हुजे जेको हेठ हुजे हा उनखे हीअं को हलाइण जरियूं उहो बि ॾिस ईअं चोफेर घुमे ॾिस हलाईंदो हुजे हा, हलाईंदो हुजे जंड हुजे। हिकु मिनट बीहंदो हुजे अन्न खणी थी हुजा ईअं कोन हुजे पर हू वॾड़ियूं हीअं कंदी हुजनि वरी लप हीअं विझी वरी उते जो उते कीर में विझंदी हुजनि उते जो उते वरी वो टाइम किथे हुजे इहो जंड हुजे वरी परे थींदी की पियो हुजे ने भागा जड़ो हकी वरी अॻियां परे थींदी हुजे वरी छा हुजे तू हक तो हुजे बनाए तयार वेंदी हुजा वरी छा हुजे पुछंदी हुई छा हुजे आ ॿुधाईंदो हुजे हा, इहो घर में जंड वरी जे ॿाहिरि घणो वञो हुजे छा थियो छा थियो चकीअ ते वरी हल जांड ते वरी अटो पियो पींदो हुजे जांड हुजे अरे रे भागा हे घड़ी घड़ी तू मुझे मुंह में हासे कारी जका हुजे ईअं हुजे अॻे असांखे वॾा चवंदा हुआ बाबा नार वहजे त हिन गाधीअ अरे खां परे तो हुजे हिकड़ी जगह ते हिन गाधीअ खां परे थी बीहंदा हुजो मूंखे हो जेको हुजे न ॿ टे चकर हीअं बसि हीअं नक खां किरी में हे दंदन खां हे गुठो हुजे पोइ तूं बि अची पंहिंजो दूनाड़ ईअं ॾींदी हुजी त पोइ हाणे मां वरी न मना तोखे तू नाड़ मना ॾींदी हुजा त तूं मूंखे हणंदो हुजे पाण हीअं चरींदा मुंहुं करो हीअं करो हाणे तूं बि न हुजी थवा जड़ो पोइ इहो हुजे उहो वक़्तु उहो वक़्तु हुजे त मज़ो बि हुजे टुक 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 इहा छा हुजे वरी इहा ट्यूबवेल हलंदी हुजे हा टुक 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 सॼो ॾींहुं ॻोठ वारनि जे मथे में हाणे टुक टुक थींदी हुजे हाणे वरी जेका ट्यूबवेल हुजे उहा वरी ॿी हुजे हाणे त वरी इन ते हले साउंडर ते बसि वरी उन में पोइ वरी मोटर एॾो पाणी अचे जे भले तूं बि लुड़ी वञी वरी इन खां पोइ मोटर ते पहिरियां त वरी एॾो हुजे हुन में फीथो हुजे हुनखे हणो छिक छिक 11 माण्हू हुनखे छिकींदा हुजनि पोइ तॾहिं वञी हले उहा शुरू थिए ऐं पर पोइ बि माना ॾिस माना तकलीफ़ूं हुजनि हा पोइ पोइ बि मज़ो हुजे वरी पोइ बि ज़िंदगी वणंदी वरी हुजे अटे जी मशीन उहा साॻी पटे ते केतिरनि माण्हुनि जा हथ अची वञनि वरी थरे सर में अची वञनि मशीनगिरीअ खां ॾिसो त आम माण्हूअ खां वेंदे मशीनगिरीअ तो ई इहा जिदत सां गॾोगॾु सिंध जो माण्हू बि हलो हुजे हा पर सिंध जो माण्हू उहे काठोड़ कल्ह बि ॻाल्हि कई हुजे त काठोड़ नार सां गॾोगॾु इहे गाधीअ वारा पोइ इहे माल वारा नार पहिरियां इहे लोटियूं हुजनि कहिड़ियूं ठिकर जूं लोटियूं उहे इन में फासाए करे उन में दरिया तां पाणी ज़मीन खे ॾींदा हुजनि वरी पोइ लोह जूं लोटियूं ठहियूं हुजनि पोइ वरी माल जुड़ी हुजे पोइ उहे वरी उन में हुजनि जिस्त जूं पितल जूं इहे जेके वरी भिटाई चए त किंगरीअ भॻियूं इहे लोटियूं जेके हुजनि भिटाई साईं बि नार खे माना वाह जो उन खे बि ॾिठो हुजे तो कहिड़ो हाणे त अचे राधलीअ जे मथे में लॻा जड़ी हीअ तड़ो लाटूं जड़ी ॾोर तड़ो लाटूं पियो घुमंदो हुजे रामुलो हा चङो जो इहो घुमे हा इहो बि शुकुर कंदो हुजे इहो लाटो हुजे जो तोखे घुमंदो हुजे तूं ॾोर हुजी बसि मां हुजा लाटूं पई घुमाईंदी हुजे बसि घुमंदो हुजे त इहो भलो हुजे न बाक़ी हिकिड़ी जाइ ते पियो पियो छा कंदो
कंदो छा हुजे। कंदा 24 कलाक बसि इहा डोर बद हुजे असांखे त बसि पिया लाटू वांगी फिरंदा हुजूं इन करे चइजे त तव्हां घर में 10 भाती हुजो पुरसुकून हुजे पर घर में हिकिड़ी भाती हुजे सम्झ 10 जे बराबरि हुजे। वॾी तोखे तकलीफ़ ॾिनी हुजे तुंहिंजे हिसे जी मानी बरादुल खायो वेंदी हुजे इहो त हक़ हुजे। हा हा इहो त सही ॻाल्हि हुजे न सही ॻाल्हि हुजे पोइ ॿियो न थो चओ तॾहिं जेको हुजे तूं मची 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 पाण खे हाय, ॾिस हाय। सब्र जिनी जो सीर तिनी जो गुस्से न तीर हा हाणे वरी तुंहिंजो सब्र हुजे इन करे इन तूं अहिड़ो करे थियो सब्र हुजे। जा 2 भाङा माना अधु लोले जा 2 भाङा मिलंदा खबर हुजे हे तीसे में अधु खाए लोलो खाईंदो हुजे। तीसे में खाए हींअर सुकी झड़ी पाठे जी ॾाण थी बीह रही हुजे त ॾिस हाणे तोखे माना राधुल ॾाइण लॻे माना हाणे इहो तीसे में माना राधुल तोखे ॾाइण लॻे ईअं ॻाल्हि करा त पाण इहो तीसे जेको में हुजे न अहिड़ो ॻाल्हियूं पंहिंजे खीसे में रखी छॾींदो हुजे हा मतां वरी पोइ ख़बर न पवंदी हुजे अञा त इहो राधुल इग्नोर कंदी हुजे हाणे इग्नोर करी अॻे त इग्नोर करी अॻे वरी हुनखे छा चवंदा इंग्लोर इंग्लोर हुनखे छा अरे अंग्रेज में हुनखे ॿियो चवंदा इंगेंज करी इंगेंज हाणे छा करा हाणे वरी इग्नोर करी हाणे इग्नोर ई सही हुजे हाणे इग्नोर करी राधुल ॻाल्हि ॿुधी इग्नोर करे छॾींदी हुजे परवाही न हुजे एंगेजमेंट खां पोइ तूं वरी हाणे इग्नोर कंदी हुजी तूं असांखे हाणे अॻे एंगेजमेंट में त वरी ख़ुशि हुजी हाणे ॾंद कढंदी हुजी ईअं मिटीअ जी ॻाल्हि ॿोड़ी अहिड़ी करे छॾींदो हुजे न पोइ वरी खिलाईंदी हुजे अब हाणे तव्हां वरी को कलामड़ो ॾिसंदा हुजो सो उस्ताद मामा यूसुफ कॾहिं कॾहिं अहिड़ा सुहिणा त कलाम ॻाया हुजनि ॾाढा मिठा मिठा मज़ा आया कलाम हाय हाय ओ छो थी करी कतलाम हाय हाय मार पवई सो इहो ॾिसंदा हुजो असांखे मेड़ा ॾींदा कोन छॾींदा मेड़ा ॾींदा कोन छॾींदा ओ छो थी करी कतलाम मार पवई सो भाई इहो ॾिसंदा भॼई सो इहो अवां ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि न हुजो अञा तव्हां सां कचहरियूं कयूं राम ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में मेहरान टीवी सां गॾु अवांजी ख़िदमत में ॿीहर हाज़िर थी विया हुजूं साल हमेशह जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे 24 कलाक ॾिसो कीअं पोयां माना हीअं सूबेदार वांगुरु पोयां हुजे त मथां रामलो वञी को कहिड़ी ॻाल्हि कंदो हुजे ओ को वात सड़ंदो हुजे को मुर्ले चक्कर चयो हुजे त मूंखे सूबेदार न चवंदो हुजे घर जी सूबेदार हुजे ॿियो हाणे छा चवंदो हुजे बाबा सूबेदार जो कमु वॾो हुजे तुंहिंजा वरी कहिड़ा घटि कम हुजनि मूं कहिड़ो जेको हुजे तोखां जेको हुजे रुसवत वती हुजे जा हरू भरू बिला वजा जेको हुजे सोनतिन सां तोखे जेको हुजे बस पुॼे ई वरतो हुजे जा खीसे मां कुझु निकिरे ना निकिरे बस जोरी कढी रखां इहो त कमु मूं न कयो तुंहिंजो कमु बि इहो हुजे रोज़ नोड़ीअ मां नांग ठाही घर में बीठी ना कहिड़ो नोड़ी मां नांग ठाहियो हुजे ॻाल्हियूं बणाई नोड़ीअ मां नांग वांगी ॿियो हाणे अञा भला कड़ो अञा ताईं त मूं नोड़ी मां नांग न ठाहियो हुजे हा बाक़ी जॾहिं ठाही थी हुजे न पोइ तोखे ख़बर पवंदी हुजे त नोड़ी छा हुजे नांग छा हुजे हाली छा बलाड़ी हुजे वरी बलाड़ी हुजां पोइ हाणे नांग वञा ठाहे हाली तूं बलाड़ी हुजी पोइ अरे बलाड़ी ऐं नांग हिन सां गॾु मूंखे छो मिलाईंदो हुजे पोइ शहज़ादी चवंदो हुजे राणी चवंदो हुजे मूंखे इहो नालो चवंदो हुजे
रुसन भागन भरी चवंदो हुजे में चाहे राणा और रुसन में चाहे राणा छद रीत रुसण जी आय 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 ए रामला है तुंहिंजा माना ये वेही वेही ए जेके अंदर जा आलाप हुजनि उहे तुंहिंजा हिकिड़ो त वरी उहो जेको हुजे हिते जेको हुजे मुंहुं जेको हुजे तोखे रिझायो हुजे छड़ी रीत रुसण जी रात रुसण जी राणा करन एॾा तूं माणा करन एॾा तूं माणा छड़ी रीत रुसण जी राणा इहो बि हुजे ई राणे ते बि वॾा कलाम हुजनि हा पोइ असां राणे ते वॾा कलाम हुजनि राणीअ ते बि वॾा कलाम हुजनि मुमल राणे जी ॻाल्हि हुजे तूं वरी राणीअ ते जो नालो खयो जेको ॾोह थियो हुजे छा राधुल राणी हुजे ई मुमल राणे जा किस्सा हुजे माना इहो बेटा साईं मुमल ऐं राणे खे अहिड़ो कयो हुजे पोइ साहिरनि अॼु ताईं माना राणे ऐं मुमल ऐं मैंधरे खे जेको हुजे पियो ॻायो हुजे पे ॻायो हुजे राणा ऐं मैंधरा वाह वाह राणा तुंहिंजी राह में ॾीड़ा वेठी ॿार हा 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 तूं त वरी अहिड़ी जो कंडड़ा वेठी सेरींदी हुजे इहो बि मूंखे ॾाढो वणंदो हुजे हा इहो त उन वक़्तु तूं इहो ॻाईंदी हुजे रामला मूंखे वणंदो हुजे वरी जो हीअं दीवाली अचे त हीअं जेको हुजे राधुल ॾीआ ॿारींदी हुजे पोइ वरी हो कलाम जेको हुजे हलंदो हुजे पोइ तोखे सारींदी हुजां ओ रामला तोला ॾीअड़ा वेठी ॿारियां हाय रामला हाय वाड़े रामला वाय गानो हाणे हो किथे हुजे राणे ते वरी राम मारा रामले जी ॻाल्हि करो रामले जी ॻाल्हि कीअं थी हुजे या रावण जी ॻाल्हि करूं मुंहुं फिको थी वेंदो हुजे त फिको पोइ फिको कर मूंखे त साई थी हुजे मुंहिंजो मुंहुं फिको थींदो हुजे बस ईअं मुंहुं कंदी हुजे जीअं फिथल बसर हुजे अहिड़ो मुंहुं करे छॾी बसि जो रामले जी ॻाल्हि करूं हींअर बसर वॾो महांगो हुजे चरिया वॾो महांगो हुजे बसर जा हींअर वरी कहिड़ो हली हाणे शहर मां मिलनि हाणे त इहो वरी गिहु अहिड़ो डालडो हुजे अहिड़ो हुजे जो रोज़ असांजो मुंहिंजो राग अधु त न गिह विञायो हुजे अॻे त तूं वॾो सुरीलो हुजे हा हा वॾो इहो मुंहिंजे आवाज़ खे अधु त न तेल विञायो राग ते त जेके हुजनि हारमोनियम जेके हुजनि बिही विया हुजनि इन असांखे असां वटि को अहिड़ो माना मथे हुजे ई कोन अहिड़ो को हिन में अखर ई न लिखियलु हुजे जहिड़ो अहिड़ो माना सुरीलो हुजे उहे सांस ई बंदि थी विया हुजनि इहो तेल ठाहिण वारनि खे को मालिक साईं सज़ा ॾींदो हुजे आवाज़ जा हाणे लाह कढी छॾिया हुजनि सुर विञाए छॾिया हुजनि असां कहिड़े दौर में हिन दौर में हिन दौर में तुंहिंजो आवाज़ हुजे इन डालडे असांखे माना विञाए डालडे में अलाए कहिड़ा डालडा ठही आहे अहिड़ो ई हुजे अहिड़ा काथे अॻे असां गहना जेके हुजनि उन्हनि जी ॻाल्हि कंदो हुजे तूं को कहिड़ो गहनो हुजे तूं वरी जेको गहनो न हुजे वरी असां कैसेटूं न कढियूं हुजनि या टीवियुनि ते न ॻायो हुजे बाक़ी ईअं असां वेही जो सुर हणूं त माना तुंहिंजो कंधु वञी भित सां लॻंदो हुजे छो इहो असांजो सुर माना ही वाह करे त वञी मथो लॻंदो हुजे न सुरंदा वॼाईंदो हुजे राधुल जो हलंदो हुजे कंधु वाह करण में वञी मथो लॻंदो हुजे अहिड़ो मोर ॻाईंदो हुजे जो मुंहिंजो कंधु लॻंदो हुजे ॿियो न त तूं हाणे बसि हाणे न डालडे ऐं ॿियो तोवारे ने हथ विझो भाॼीअ में डालडो कचो पोइ रामल जो आवाज़ खे माना ॾे त माना बसि अधु त मुंहिंजा सुर ऐं 50 जो इहो डालडो वठी अचे उन मां 3 वेला पचराईंदो हुजे अञा भेण मुड़ुस जी हलड़ी वठ बि हुजे त पोइ पाणीअ जा कोसा ढुक भरींदो हुजे इन असांखे खणी विञायो हुजे त अॻे असां माना इहे पंहिंजा सिंधी गिह मखण खाई असांजा छा त सुर हुजनि छा त मिठास हुजे असांजे गले में हाणे त जहिड़ो राधलीअ जो आवाज़ थी वियो हुजे अॻे जेको हुजे न हाणे जेते अॻ में हिमाल मताव हुजनि वॾड़ियूं ते ॾुध बिलोड़िन ॿियो टियों हेॾा होॾा हाणे रुॻो बोतल में विझंदे धौरो बस इहो डालडो इहो डालडो ॾिठो फिरी बस बोतल में विझी हल 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 ॿार खे रुॻो लस्सी पियारे छॾी ॿार कुझु इहो डालडो अरे ॾींदी हुजे मासी हाले वालो मसात हाले वाल ॾींदी हुजी भला का ॾुध वग़ैरह विलोड़ो के न ते मसात हाणे बस बोतल में विझी ॿारनि खे मिले
हिकिड़ो हणो हाँ पोइ बसि फ्रिज में रखी छॾूं पोइ मलकड़ा सॼो ॾींहुं पीअनि हो रामन जा सिंगार ववा दिल खे वणनि था हो रामन जा सिंगार ववा दिल खे वणनि था आवाज़ हुजे अहिड़ो आवाज़ मिठो हो हुजे। दिल खे वणनि था अखियुनि खे ठारीनि था हो अखियुनि दिल खे ठारींदा हुजनि सिंगार ॾिस कहिड़ा कंदो हुजे जेको अखियुनि खे ठार मिलंदो हुजे माना ज़रूरी हुजे को माण्हू जेको मोह चङो न हुजे ॻाल्हि चङी कंदो हुजे तुंहिंजो भला आवाज़ सही न हुजे भला ॻाल्हि त चङी कंदी हुजे न मुंहिंजो वरी आवाज़ सही न हुजे माना ॻाल्हाई बि हिकिड़ो अहिड़ो वरी उन में को ॻाल्हि त चङड़ी कंदी हुजे न कहिड़ो किनो ॻाल्हायो हुजे मूं बसि खणी चवंदी हुजे न कहिड़ो मूं ग़लति ॻाल्हि करी हुजे चवंदी हुजे रामला माना तुंहिंजा इहे रंग बि वाह जा हुजनि माना करी उहे हाणे वक़्त न हुजे हा त रामला अञा बि करी तूं बि कमाल आहियो कलाम कुछंदो हुजे ॿियो ॿियो छा तोखे असल भितर ठोकींदो हुजां छा छो भितर हणंदो हुजे को तूं त मूंखे जेको हुजे खाराईंदो हुजे ॾोयूं ठोकींदो हुजां प्लाटूं को तोखे ठोकींदो हुजां वेलण जेका हुजे न रात लतो ते भॼंदी हुजे मतां का ॿी ॻाल्हि हुजे मतां कॾहिं इहो सोचियो हुजे त रात लतो ॾोई खणंदो हुजां कमल कमल अहिड़ो तूं जेको खणंदो हुजे रात वाहे कढंदी हुजे कमल कमल अहिड़ो कंदी चवां त दखीअ में रखे तोखे मथां जेको हुजे न जीअं तितर खे अंदरि दखीअ में विझी मथां कपिड़ो ॿधी विहारे छॾियो तोसां बि इहो करा पोइ हिते दखी ॿधी पई हुजे पोइ तितर बि घर जी सूंहं हुजे पोइ तूं बि ईअं हुजे दखीअ में विझी छॾे कमल दखी में हा हा दखी में छो ॿियो छा में हुजी हाणे हेतिरी वञी बची हुजे दखीअ में रखण जड़ी ॿियो ॿेलड़े में रखण जड़ी हुजे बसि हाणे इहो जेको हुजे न हरू हाणे ॿियो ॿेलड़े में रखंदो हुजां तोखे गुंदड़नि में रखंदो हुजां छा तोखे चरी हुजे छा न न हे हेॾी वॾी माई हुजे काई वरी हुन में रखबी हुजे ॿेलड़नि में ऐं गुदनि में ॿियो हाणे छा हुनखे चारो सोराख कढी छॾियो हुन में हाणे छॾियो थोरो इहो मिटीअ जो लेपो बसि अंदरि वेठी हुजे तूं हीअं बसि ॿियो हाणे तूं भला कहिड़ो असल हाणे वञी इहा बची हुजे साड़ में सड़ी छा थियो हुजे मूंखे सड़ी सड़ी साड़ में हाणे अची वञा छा थियो हुजे मूंखे कहिड़ो तोसां मूं साड़ कयो हुजे हाणे जड़ी ॿेर जी काठी अचे कहिड़ो जेको तूं वॻो पाई राधुल साड़ करे हो राधुल पाईंदी हुजे बसि तूं पटको पाई त चयो हुजे हो आऊं पाईंदी हुजे वसु पुॼंदो हुजे त ईअं बि कंदी हुजे वसु पुॼंदो हुजे साड़ जेको हुजे न माण्हू कंदो ई न हुजे साड़ करण वारो हमेशा पोइते हुजे ओ हल न भले कंदा हुजे ओ हल न रामण अहिड़ी बाह लोॾे तुंहिंजो जान बजा तूं घरवाला ओ हल न रामण तूं अहिड़ी बाह लोॾे तुंहिंजो जलवो जादू घरवाला सभु जलवा तुंहिंजा सभु जलवा तुंहिंजा मसाला तोते बरनि सभु कम तोते हुजनि इहे हा पोइ हल न मुंहिंजा भाउ राणा बाह लोॾे इहो भाउ राणे त खाधो हुजे वाच पाए पोइ बाह लोॾे हलंदो हुजे हो अखियूं रामल जूं ओ बरन मसाला अखियूं रामण जूं अहिड़े रामण आहे ओ अखियूं रामण जूं बरन मसाला ओ कजल रंग लायो आ वाड़े रामण बस थियो हुजे हा बस छो छो जा अलाए घड़ी घड़ी खणी हो बेसुरो आवाज ॻाईंदो हुजे माई हाणे माई कन बंदि कंदी भाई हुजे हाणे जो तोखे या लाइक ॾींदी हुजी या दिलि वांगी निशान हणंदी हुजी बाक़ी इहो जेको हुजे न इहो न चवंदी हुजे मुंहिंजी हाणे तूं हींअर मां फेसबुक ते ज़रे घटि राग में मशहूरु थियो अंगूठो हा अंगूठो हणंदी हुजां इहो लाइक कंदी हुजी इहो हुजे हा लाइक कंदी हुजी त दिलियूं मोकिलींदी हुजी या ॿियो वरी इहो मुंहं ते जेके लालड़ियूं लॻलियूं हुजनि हथो जहिड़ो हुजे अहिड़ो बूथो हुजे हा अहिड़ो हीअं कंदो हुजे इहो मुंहिंजी मां हींअर ज़रे घटि अचे फेसबुक ते रागी थियो हुजांइ हा हा ज़रे घटि कयो हुजे माण्हू मूंखे लाइक कनि पसंदि कंदा हुजनि रगो तोखे ॿियनि सां गॾु गॾु मूंखे बि न तोखे रगो वो राग में राग कहिड़ो तो ॻायो हुजे हे जेके हिते नंढा नंढा ईअं छॾींदो हुजां तूं राग ॻाईंदो हुजे थल कमल थल छॾां कमल में चवंदा हुजनि खान साहब पूरो त कलाम ॻाईंदो हुजे वञी हा वरी खान साहब सां मिलियो हुजे
चवंदा खान साहब पूरो कलाम जा नाले यार मिसरा अरे पे वो ॻाईंदा जेको खान साहब जे इन में चक्कर में हले ई न हा माना हुनजो बेड़ो ई बुॾो हुजे जीअं खूनी माण्हू जो बेड़ो बुॾो हुजे उनखे त खोड़ हुजे उनखे लॻो चवनि त खान साहब खान साहब खान साहब खान साहब सम्झ में हुजे वाक़ई खान साहब हुजे ओ असांजे ज़िद में लथो हुजे मिड़े मुंहुं सां ज़िद में उहो लथो हुजे राग में पोइ असां खां ज़िद करे हा हुन चयो मतां रामलो बागड़ी चढ़ी हुजां मां रहिजी हुजां अदा आवाज़ जो पोइ सुरीलो हुजे हा आवाज़ पंहिंजे घर रखंदो हुजे मूंखे खपंदो हुजे त मूंखे माण्हू पसंदि तूं मुंहिंजी ॻाल्हि कंदी हुजे जी त मूं अञा ताईं न ॾिठी हुजे त पसंदि कीअं कंदा हुजे फेसबुक ते तूं ॾिसंदी हुजी न कहिड़ो नंबर हणंदी हुजां इहो मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे हा इते मुंहिंजा कलाम जा जरा जरा पिया हुजनि वञ तकड़ कर तकड़ कंदो हुजे पोइ मोबाइल वरी किथां आणिया पोइ जंहिं पुछंदो त हुजे न छो तकड़ करां हा ॿुधाईंदी हुजे इहो चट वठी ईंदो हुजे किथां ॾोकड़ घणा हुजनि इहे ॾोकड़ हाली त गुरबत लॻी पई ऐं हुन में इहो पिकेज बि कराईंदो हुजे इहो जरा थोरो लेट जो अञा थोरो मशहूर बाक़ी लेट हले न जेका फाउंट अञा अड़ो थोरो त सरोट हणंदी हुजे फाउंट वरी छाजी हुजे अञा थोरो बाक़ी मशहूर थींदो हुजां पोइ या मोबाइल वठां पोइ वरी तूं सॼो ॾींहुं हुनजे मुंहिंजनि कलामनि खे शेयर कंदी हुजी ऐं पोइ इहो जेको हुजे पोइ- लेट हले हुन में हा पोइ ईअं गरूपनि में मोकिलींदी हुजी हैं? गरूपनि में ग्रुपनि में हा हा अॻे असां गरीब लॻा पिया हुजे वरी ग्रुपनि में मोकिले हा छॾायो। हुन में मोकिलींदी हुजां पर पोइ हाणे वरी अरे ग्रुप में हा इनखे हो चइबो हुजे छा इहो ग्रुप पोइ धीमूं छा चयो हुजे तूं वरी ॿियो चवंदो हुजे छा चयो हुजे भेराए करे छा चयो ग्रुपनि में ग्रुप गरूप हुन ईअं हुजे लिखियल अंग्रेजीअ में जट जी एच लिखियल हुजे त छा थियो जी एच हा पोइ गरूप हा हा गरूप हाल ग्रुप में मोकिले छॾियूं गप में न मोकिलींदी हुजां माना गप में या तूं हूअं ई वात तुंहिंजो गप हुजे कंदी हुजे वातो हुजे कोले हा, छा हुजे? गप कंदी हुजे हाणे तूं। वरी वीचारो राग गाए पोइ करूपनि में मोकिलींदो हुजे पोइ हिनखे जेको हुजे लेक मिलंदा हुजनि पोइ हिन जा इहे छा चवनि इहो ये नंढा टिक टोक ठाहींदी हुजी रील ठाहींदी हुजी इहे वरी पोइ मुंहिंजा ऐं तूं ॿियो ठाहींदे। छा चवनि इहो कंदा हुजो हिनखे शेयर ॿियो छा फारवंड ओए फारवंड हा इहो ॿियो इहो अलाए छा हिन में हुजे सिस्टम रखियल थोरो ऐं छा ई अलाए केतिरा सिस्टम वरी इंस्टाग्राम में बि विझंदी हुजी छा में इंस्टाग्राम इहो छा हुजे उहो बि वरी ईअं फेसबुक वांगुरु हुजे माना उहो बि मोबाइल में हुजे फेसबुक जो दोस्त हुजे इंस्टाग्राम इन में पर मज़ो वॾो हुजे पोइ वरी दुनिया जा माण्हू ॾिसंदा हुजनि अरे चट में मज़ो हुजे वरी इहो हाणे आयो हुजे मुंहिंजा या फोटू चेट जिपट में बि ठाहींदी हुजे छा में चेट जिपट इन में बि ठाहींदी हुजां फाउंटू मुंहिंजो ॾींदी हुजे पोइ हलंदा छा में हुजनि उहो ई फेसबुक ते सभु हुन में हलनि सुरीले आवाज़ जो मालिक शहज़ादो रामण बागड़ी तूं ई करे मथां लिखी छॾींदे हुजे दुनिया में हिकु आवाज़ सुहिणो आवाज़ सदा बहार आवाज़ हा पंहिंजे धरतीअ जो आवाज़ पंहिंजे मारवड़नि जो आवाज़ उन में इहो लिखंदी हुजे हा हया जी खोट हुजे छो वरी अहिड़ो नालो खणी हुन में हणंदी हुजां अहिड़ो माना मसालो गॾाईंदी हुजांसि मसाले जी कहिड़ी ज़रूरत हुजे अहिड़ो मसालो गॾाईंदी पंहिंजो हुजां सिंधी सिले में पंहिंजी ॿोलीअ में दिलि लिखंदी हुजे जो शहज़ादो ऐं जेको सुरीलो बाजड़ो मिठड़ो चतुआ जहिड़ो हाय अहिड़े हाय दिलि आहे ईअं कम खे खणंदी हुजे खणंदी हुजे त कम अरे कम खे ईअं न खणबो हुजे अॻियां बि त कम हुजे न हुन में छो न हुजे जेको ॻाल्हियुनि ते कम खे खणबो हुजे जा न न पिया हुजनि मुंहिंजा कलाम जा जरा 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 हा हा हिकिड़ो ई मुंहिंजो हिकिड़ो कंदो हुजेसि न हिकिड़ो छो कंदो हुजे हाणे वरी नवां ॻाईंदो आहियां इहो सीसो त खणी अची अॼु पटके जा वर बि अलाए छो न बीहंदा हुजनि अलाए छा थियो हुजे अॼुकल्ह असां वटि खणी ने भित ने मोकले ने पछुले ते ठाहींदो हुजेसि न पासुले जी कड़ी असांखे साम्हूं सम्झदा असांजे पंहिंजे अखियुनि में शीशो लॻो पियो हुजे असां पाण ॾिसूं अखियूं त खोलींदो हुजे न अखियूं छो बंदि करियूं हुजनि अखियूं बंदि करे पंहिंजो ई दीदार करे वठंदा हुजूं पटको सही हुजे हाणे सही हुजे माना अखि खुलियल हुजे जा बंदि हुजे दीदार जा पाण ई दरवाजा खुलंदा हुजनि चरी तूं
तो असांखे अञा हुन ॾिठो ई न हुजे अञा रंग में अञा छा तो करे सदा हुजूं अञा गौर सही न कयो हुजे तूं रुगो इहो ॾिसंदी रामले जो स्टेल कहिड़ो हुजे रामलो हले कीअं मानीअ जो गिरह कीअं खाईंदो हुजे बिस्कुट घणा खाई हुजे तुंहिंजी रुगो हिन में अखो हुजई उहो त ॾिसंदी हुजे न त जेको हुजे हाणे पंहिंजे पेट में हेॾा असां ग़रीब माण्हू जेके हुजूं सफ़ा मां कहीं ग़रीब विया हुजूं खाई मचंदो वेंदो हुजी सोभा हाणे वरी अव्हांखे वठी हलंदा हुजूं मेरांटी लाइब्रेरी ॾांहुं लाइब्रेरी में मुंहिंजो कलाम न हुजे एसि ताईं भला ॿियनि जो कलाम ॿुधंदा हुजो न असां वरी राग माना ॿियनि जो बि ज़रूरु ॿुधाईंदा हुजूं सो हाणे ताज़ो ई वरी साईं सलेमान शाह खे यादि करण जो ॾींहुं हुजे महिराणटी हुजे न फेसबुक ते ॾिठो हुजे त साईं सलेमान शाह जी जो तस्वीर रखियो हुजे हुनजी वरसी हुजे हुनखे यादि कयो हुजे त ॾाढा माण्हू असल ख़ुशि थिया हुजनि ते वाह जो लिखो हुजे हुनजो कलाम हुजे इहो ॾिसंदा हुजो हुन खां पोइ वापसि अचूं त अञा खोड़ सारा अंगण रमल जा वसंदा सदा अंगण मुझे रणल जा वसंदा एक नाज़रीन एक दफ़ा ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में अवां असांखे जिते बि ॾिसंदा हुजो पुलाड़ हुजे उत्तर हुजे कच्छ हुजे अधियूं भेनरूं ॿाहिरि या नंढा बालकड़ा चाचा नाना ॾाॾा जेके बि असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे मेहरान टीवीअ सां गॾु राम राधा जे तरफ़ां भलीकार हुजे इहे अंगण मुंहिंजे रमण जा वसंदा ओ सदा अंगण रमला तुंहिंजा वसंदा भेनर भाइटा खिली ख़ुशि थींदा त पुट परणाईंदो हुजे हाणे जो तुंहिंजा अंगण वसंदा हुजनि अंगण ते बि केच थी सघंदा हुजनि कीअं थींदा हुजनि तूं समझी त पोइ पंहिंजी जनानी हूंदे सूंदे ख्वाब ॾिसंदो हुजे हाणे तोखे जेको हुजे राधुल जे हूंदे सूंदे केरु परणाईंदो हुजे तूं ई त परणाईंदी हुजे केरु राधुल जे हूंदे सूंदे ख्वाब बि न ॾिसंदो हुजे हल ख्वाब में बि छिरक भरी छिरक हक़ीक़त में सोचींदो हुजे चरी तूं छा ॾिसंदी हुजे त टीवीअ ते बि सहरा हलंदा हुजनि ख़ुशीअ जा ॾींहं हुजनि ख़ुशीअ जा रंग हुजनि इहे बि वाह जा रंग हुजनि सो इन्हनि खे ॾिसण जे लाइ बि माण्हू सिंध जा ॾाढा ईअं आता हुजनि त वाह जो रंग असांजियूं वधियूं भेनरूं जेके वॾड़ियूं हुजनि वॾड़ा उहे जेके हुजनि उन्हनि खे लाॾा लोक गीत जेके सिंधी झूमर हुजे इहा जेका हुजे तमामु घणी पसंदि ईंदी हुजे ऐं असां वटि मेहरान टीवीअ ते बि माना इहो वॾो रंग रखियलु हुजे ऐं इहो जेको हुजे असां ख़ासि कोशिशि इहा कंदा हुजूं त असां जेके हुजूं असां पंहिंजे सिंध जे माण्हुनि खे अहिड़ी त शइ ॾींदा हुजूं जंहिंसां उन्हनि खे सुकून मिलंदो हुजे रूह खे राहत मिलंदी हुजे ऐं उन्हनि खे इहो महसूसु थींदो हुजे त इहो सभु कुझु असांजे पंहिंजे अंगण ते थींदो हुजे सो हाणे वरी अव्हांखे वठी हलंदा हुजूं हिन सुहिणे अंगण ते सो इहे वाह जा आवाज़ हुजनि इहे अंगण मुंहिंजे लाॾल जा वसंदा सो इहो अव्हां ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कयूं हा
हथे गुल मेहंदी पेरे गुल मेहंदी हथे गुल मेहंदी पेरे गुल मेहंदी हाय लायो मेहंदी मुझे रामण खड़ी जेजू लायो मेहंदी मुझे रण वरी लख ॿियो गाए वियो हुजे वरी ॿियो गाए वियो हुजे वरी कहिड़ो गायो हुजां इहो ॿियो हुजे हा हा पोइ तूं भला घणी नहमी ओ गाई ॿियो हुजे हथे लायो मेहंदी पेरे लायो मेहंदी फौजिया सुमरो गायो लायो मेहंदी मुझे रामण खे सरतियूं लायो मेहंदी मुझे ए रामण खे हथे लायो मेहंदी पेरे लायो मेहंदी मुझे रण लगे सरतियूं लायो मेहंदी मुझे घोटन के सो इहो हुजे हा हा फौजिया असां वरी ॿियो गाए विया हुजे फौजिया गायो हुजे फौजिया सुमरो हा इने गायो हुजे पर जेको असां पहिरें गायो न हा हथे गुल मेहंदी पेरे ओ गुल जी मेहंदी सरीना ऐं सरतिन गरजी गायो हुजे उहो वरी अञा ॿियो हुजे हथे गुल मेहंदी पेरे गुल मेहंदी वाह जो गायो हुजनि उन वक़्त इहो लायो लाली लबन खे आयूं पोइ वाह जो उन वक़्त में ॻाईंदी हुजनि आउं बि उन जी सरती थी पासे असांजी नानी हुजी नानी मुंहिंजी मरात चङो नानी मुंहिंजी मरात पोइ हिते इहो हथ रखे पोइ इहो आवाज़ कढे असां चयो इहो किथां आवाज़ ईंदो जीने हूरी हार तो चुड़ई पोइ यकी हलेली है हा ये नानी मुंहिंजी बि अॻाई थी हुजे मतां तो सम्झंदो हुजे न ॻाईंदी हुजे मुतो वॼाईंदी हुजे माना हे अॻे वारियूं जेके नानियूं ॾाॾियूं हुजनि न हा उहे कन ते हीअं हथ रखी पोइ कुछंदी हुजनि सुर मिलाईंदी हुजनि सुर पाण ॿुधनि असांजो सुर जीनी हूरी ओए 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 इहो ॻाईंदी हुजनि हा हा इहो हा पोइ इन में तूं छा सम्झे मां बि चवां त बसि इहे मूंखे बि सिंध जा इहे लाॾा इहे लौंग गीत इहे ॿिया टिया अहिड़ा वणनि जो वञी थिया हुजनि ख़ैर केॾो अमुन भाईचारो ऐं पाण में मिठास ॻोठ जा माण्हू ॻोठ जूं सरतियूं ॻोठ जूं भेनरूं अमड़ियूं इहे पतासनि ते निबातुनि ते वेही सहरा ॻाइनि शादीअ खे माना सफ़ा रंग कंदियूं ॾाढा सुहिणा मज़ा कंदियूं हुजनि पाण में वेही वरी पोइ गीत जेके हुजनि कुछंदी हुजनि माना वॾो हिन में रंग थींदो इहो त ठहियो ॿियो इहो पछाड़ियो ओया घोट मां हूंदड़ी ऐं इहा केरु हुजे इहा रामल जी माई हुजे ऐं इहा घोट भेण हूंदड़ी इहे वॾा वॾा कम थींदा पर हुजनि मूंखे वरी हिन जी इहा ॻाल्हि वणे त जेको सरतियूं जे पाणी भरण बि वञनि या ॾिसो त हिक ॿिए जी उहे मदद कनि घरनि में मोहबत ॾिसो मिठास ॾिसो त जे ॿारु घर में सुतो पियो हुजे त बि चवंदियूं भेनर मुंहिंजे हिन ॿार खे लोॾींदियूं हुजो त मां ॿारड़े खे लोॾोले मां पाणीअ ते थी वञा हिन त खूह जो खारो पाणी मिठे ते थी वञा मुंहिंजे ॿारड़े खे लोॾोले मां पाणीअ ते थी वञा हिन त खूह जो खारो पाणी मिठे ते थी वञा मुंहिंजे ॿारड़े खे लोॾो ॾे मां पाणीअ ते थी वञा सो इहे जेके रंग हुजनि इहे रंग असांखे पंहिंजे धरतीअ हिन करे हुजनि त सिंधु दरिया जे कंधीअ जी जेका तहज़ीब हुजे उते जेके रहंदड़ सिंध जा माण्हू हुजनि उहे एॾा वॾी दिलि वारा हुजनि कुसादे ख़्याल वारा हुजनि उहे पंहिंजा वेड़ा आबाद कंदा हुजनि पंहिंजूं कचहरियूं क़ाइमु कंदा हुजनि पंहिंजूं ख़ुशियूं पंहिंजे घरनि में कंदा हुजनि हाणे जेको हुजे न हाणे रगो बाहि भरी पई हुजे तेड़ी बाहि भरी हुजे भागा हिन वक़्त जेको वक़्त हुजे न उहो माना इहो मोहबत जो कुर्बत जो ऐं इहो जेको भाईचारी हुजे न इन में फ़र्क़ु थियो हुजे त पोइ उन्हनि जा वरी इन में फ़र्क़ु थियो हुजे माना उहा साॻी मोहबत न हुजे उहा साॻी पंहिंजाप न रही हुजे मज़ो न हुजे हिन वक़्त बसि मज़ो न हुजे बि माना असांखे सहूलियतूं हुजनि पैसो बि जाम हुजे गाॾियूं मोटरूं कारूं इहे सिरूं सोलर प्लेटूं पखा पाणी जूं मशीनूं पोइ थधनि कमरनि जूं मशीनूं पोइ बि अॼुकल्ह जो इंसान परेशान रगो यकार हुजे
उन करे कोन हुजे टेंशननि में ओ इन जे करे कोन हुजे त पंहिंजूं रीतूं रस्मूं पंहिंजूं कचहरियूं कुर्बतूं माण्हुनि खे ॾियण वठण इहो विसारे वेही रहिया इन करे पोइ माण्हू हेखलो थी वञे हेखलो माण्हू सॼो ॾींहुं मोबाइल में छा ॾिसंदो हुजे फिरी फिरी वरी ॾिसी ॾिसी हुनखे वरी चिड़ा थी पवंदो हुजे वरी चिड़ ईंदी हुजेसि वरी का ॻाल्हि न वणे अॼु फेसबुक ते मज़ो न हुजे कंहिंजी गिबत न हुजे इन खां भलो इहो न हुजे कि माण्हू पंहिंजे पाण खे कचहरी करे हाल वाल करे मसरूफ़ रखे कम में कार में हुनर में पंहिंजी जेका हुजे किर्त में महिनत करे मजदूरी करे कहिड़ो बि कमु हुजे उन में मज़ो हुजे न या सॼो ॾींहुं वांदा जेके हुजनि 24 कलाक पोइ हले हले हुन में वात पटबो हुजे कोन वात खे छड़ पर हले पर अॻे ॾिसो त माण्हू खे कंहिंखे जी सारुणी थींदी हुजे हिड़कोई बि थींदी हुजे अखि कंहिंजी फरकंदी हुजे त बि चवंदा हुजनि को महिमान ईंदो हुजे को मिट ईंदो हुजे को मिज़मान ईंदो हुजे जे अञा बि न त भला खणी जे बबुर जे टारीअ ते ऐं पंहिंजे कोठे जे कुंड ते कांव लहंदो हुजे या चवंदा हुजनि अबा खुडीअ ते वेही कांव लवे या गुंदीअ ते वेही कांव लवे सुबुह सां त बि चवंदा हुजनि त शुक्र हुजे हाय हाय चवंदा त भली अचनि सदा अचनि का ख़बर खणी अचे पर कांव खे कांव वटि बि इहा माना सिंध जा माण्हू कांव ते अहिड़ो एतमाद करे ऐं कांव जी ॿी ॻाल्हि बि भली उहे 10 माण्हू अहिड़ा हुजनि जो ॾुख जी जेकॾहिं कांग ख़बर खणी अचे त उहा सम्झी वञनि त ही ॾुख जी ख़बर खणी आयो हुजे जे वरी कॾहिं का ख़ुशीअ जी या महिमान जी का ख़बर खणी आयो हुजे त उहो वरी ॾाहो माण्हू सम्झी वेंदो हुजे त अॼु को महिमान ईंदो हुजे अॼु कांव जेको आहे सो आयो हुजे अखि फड़कंदी हुजे त माना महिमान बि ईंदो हुजे ऐं वरी अखियुनि जा ॿ हुजनि सिस्टम वरी चवंदा हुजनि भाई थोरी थोरी फीणी अलाए त छा थींदो हुजे अलाह साईं तूं ख़ैर कंदो हुजे कुलो फड़के त बि चवनि मालिक तूं ख़ैर कंदो हुजे उहे हींअर सोण साठ उहे ॻाल्हियूं न रहियूं पर महरान टीवी ने करे सभु ॾिसंदा हुजनि जो महरान टीवी वटि उहे सभु ॻाल्हियूं जेके हुजनि उहे मौजूदु हुजनि उहे इन जे करे मौजूदु हुजनि त महरान टीवी वटि इहा ॼाण न हुजे या अव्हांखे ख़बर न हुजे त इहा महरान टीवी वटि असां वटि इहे जेके सभई माना पुराणूं जेके बि माना जेका असांजी सकाफ़त हुजे जेका असांजी जेको असांजी सुञाण हुजे उहा सभु शयूं अव्हांखे महरान टीवीअ ते मिलंदियूं हुजनि उन्हनि खे ॾिसंदा हुजो उन्हनि खे फॉलो कंदा हुजो त अव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी हुजे त असांजी तहज़ीब छा हुजे पर इन खे वरी असां महरान टीवीअ ते मारोई जे रूप में मारोई जॾहिं क़ैद हुजे उते बि अचे कांग लहंदो हुजे त उन जी अकासी कई हुजे महरान टीवी उन में उहे रंग भरिया हुजनि मारोई बि चवंदी हुजे त आओ कंगा कर ॻाल्हि मां मुंहिंजे मारवड़नि जी हाय 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 ॾिसो त कहिड़ा न महरान कर ॻाल्हि मूंखे मुंहिंजे मारवड़नि जी सांगियड़नि शोभा इन खे वरी साणा अब्दा परवीन बि वाह जो करे ॻायो हुजे सो कांग जी ॻाल्हि हुजे कांव जी ॻाल्हि हुजे कांव कीअं लहंदो हुजे सो इहे वरी मारवड़नि जा कहिड़ा अंदाज़ हुजे हिन खे ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं त अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुजनि जेके अव्हां सां कंदा हुजूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जी तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे
साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। जिते जिते बि तव्हां सां गॾु ॾिसंदा हुजो, साल हमेशा जुड़िया रहंदा हुजो। हाणे तूं बि ईअं कंदी हुजे, हाणे वरी दरिया पासा वही आयो हुजे, उतां को मिठड़ी खणी अचे, हिनखे को थोरो रागो वागो कंदी हुजे, घड़े खे थोरो मटाईंदी हुजे, हिते कुंड ते गॾो गॾु जेको हुजे तुंहिंजे वात खे बि थोरो रागो कंदी हुजे, कन खाई वियो हुजे। माना कम जो चवंदा हुजूं त जड़ो बुखार टीअड़ चढ़ी वेंदो हुजे। टीअड़ छाजो थींदो हुजे, मिटी मुड़स माण्हू खणंदो हुजे, जनानू खणंदियूं हुजनि, इहो अकुल तूं हुजे। थाल में खणंदियूं हुजनि, उहा थोरो थोरो करे खणी ही दरिया थाल में त मेंदियूं खणंदियूं हुजनि, दरिया हे सॾु पंध अरे ते मिटियूं तगारिन में खणबियूं हुजनि, ट्रालिन में खणबियूं हुजनि, इहे बोरियूं भरे माण्हू खणंदा हुजनि। इहो मर्द माण्हू जो कमु हुजे, अहिड़ा त मर्द माण्हू ई न हुजे। तूं दरिया खां डिॼी जा पासा खां छोट जंदी हुजा, सुबुह पर वचन हुजे, माण्हू पंहिंजी जनानीअ खे हथो बंडराईंदो हुजे। सुबुह जो वेंदी हुजे, उन खणी थोरो थाल हुन में गुलड़ा खणी वञे, दरिया पासा खे चवंदे बासा हे गुलड़ा तो ते नछावर कंदी हुजे, तोटा थोरी सभिनी जो फर्ज़ हुजे। हा तोटा थोरी मां चीकी मिटी खणंदी हुजां, पंहिंजे घरड़े खे लाहींदी हुजां, तुंहिंजियूं इहे ॻाल्हियूं वेठी ॻाईंदी हुजां, ईअं कंदी हुजी। इहो वरी चवंदी हुजी बासा खे, हा बिल्कुलु चवंदी हुजी तो पोइ मिठो देगड़ो बुको ॾोकड़ ॾींदो हुजे, रधींदी हुजां, उहो बि खणी वेंदी हुजां, उते नंढड़नि बालकड़नि खे खाराईंदी हुजां। हाणे हुन कंधीअ ते महाणा कोन रहणी, हितां ख़ाली हुजे, रुॻो ईअं ख़ाली हुजे। हाणे तूं भत जी कुनी रधे ॾिसंदो हुजे, पाण नंढड़ा हटी बिड़का अची पुॼंदा हुजनि, मच्छियुनि खे खाराईंदी हुजी जा, वॾो थवाब जो कमु हुजे। मच्छियुनि खे खाराई, हा छो न खाराऊं, हुनजो बि हक़ हुजे। पले खे इहो मिठा चांवर खाराईंदी हुजे, पले खे त जाम थींदो हुजे। हा हाणे पले जी बि थींदी हुजे इहा मुद्दा, उहो वरी चीकी मिटी खाए वरी अॻे वारा पला बि हींअर न हुजनि, हुजनि, तूं त तुंहिंजे लाइ रामलो बि साॻियो न हुजे। जहिड़ो प्लास्टिक जो हैरानी को एतिरो न न उहे ॿिया हुजनि, इहे हो हथरादू पला हुजनि, हथरादू कीअं? हथरादू माना ॿाहिरां आयल पलो हुजे, अला हथरादू कीअं? इहे चइबा हथरादू। हाणे पने जो ठहियल हुजे त हाणे हथरादू इहे बेदा ठहंदा हुजनि, बाक़ी हाणे पलो न बेदो बि हिकिड़ो अहिड़ो हा अहिड़े अच्छा बेदा, हाणे सियारो अचे रूह ई न चवे अहिड़ो बेदो हुजे। मां त हेल वञा ॻोठ मां 2-3 कुकड़ियूं वठी अचां, हिन हिते खुॾी करे भली हणंदो हुजां, हिते को बेदा वॾो कारोबार हुजे। हा हिते सुबुह तां पोइ कुकड़ियुनि जा बेदा जेका हुजनि न, असुली बेदो पोइ किथां लभंदो हुजे? बस इहो खपाईंदो हुजां। थोक में तोड़े तो वटि इहो घणे जो खपे? 70-80 में खपे इहो। 70-80 छा को कुकड़ जो बच्चो खपाईंदा हुजूं जान? अरे बेदो असुल पोइ बेदो तूं 70-80 अगलंदा दुश्मनी हुजे। जाने त इहो फार्मी अहिड़ो जेको हुजे इहो खपे। न पोइ अहिड़ो बि महांगो न करणो खपंदो हुजे। बस कुकड़ियूं 6 खां 8 हुजनि, बस इन्हनि जो तूं सही ख़्यालु रखे वेंदी हुजे। 6 खां 8 ऐं हिननि खे केरु ॾींदो हुजे? दाणो मां ॾींदो हुजां। मिठो केरु साफ़? राधुली आंगूठो कंदी। ॿुहारो ॾींदी हुजे, उन्हनि खे खणंदी हुजे मिठो राधुल साफ़ न कंदी हुजे, इहा ॻाल्हि हुजे। बेदा खाई ॾोकड़ खणी बाक़ी मिठो वरी राधुल बेदो बि न खावां। हा बेदो बि हां वठे मुंहिंजो, तूं न खाए बेदो न खावां, बाक़ी ॾोकड़ कमाए। हा, बसि। कारोबार बस पोइ तूं खुॾियूं साफ़ कंदी हुजे, भाई ॾोकड़ तोखे पंहिंजा रोज़ मिलंदा। खुॾियूं रुॻो राधुल साफ़ कंदी। खुॾियूं उहे छो कंदी हुजां? कुकड़नि जो जेको हुजे, कुकड़ियुनि जी वरी मिठो राधुल साफ़ कंदी हुजे। दाणो बाणो त मां ॾींदो हुजां। 100 रुपए दा खणी कम जेको हुजे राधुल कंदी हुजे, पाणी ॾींदी हुजे, वाणे अंदरि कंदी हुजे, पोइ ख़्याल बि कंदी हुजे, लकड़ खणी बीठी हुजे, को कांग को ॿियो को टियों, हिननि खे तंग न कंदो हुजे। बाक़ी विठिन वारो कमु तूं असी करे को मसलो ई न कोन्हे। इहा महिनत इन में माण्हू इन में ऐब न हुजे अंधी, जेको इहो सूंडराट जिन कया न, पोइ हुननि जा घर बि ईअं ख़ाली लॻाए पिया हुजनि, पोइ तूं पाण ई कांवेली लॻी वेठी हुजे हिते, बसि ट्रां कंदी हुजे। कंदी हुजे बि हाणे वॾी कई हुजे, शुक्र कंदो हुजे राधुल हुजे त पोइ ट्रां करण वारो ई न हुजे, केर त ख़बर पवंदी। तूं घर में वेठी हुजे त वेचारियो न अचनि, का कुकड़ो अचे, न कबर अचे, न झिरकी हुजे, न काव हुजे, अचण ते छा हुजे? ओ तो खां बटजंदी हुजंदे ट्रां घर में हुअं ई कंदी। इहा ॻाल्हि न हुजे। हा बाबा हिते न को बाजरी हुजे, न को अन्न छटल हुजे, न को चांवर छटल हुजे,
तुझे खीसे में मार हुई गुर्बत वांधी सुबह जो बेरोजगारी मान्य जो यो अधु लोलो बचल हुजे उनखे जरियूं जरियूं करे ॾींदी हुजे अयो लोलो भी तू छडी तडे न अधु लोलो छॾियो रातो को लोलो भी न छडी त बाकी अगलंग छाड़ी दी हुजा इहो बि घोड़े खे ॾियो वती वात चटा सकंदी हुजे त जरड़ो अदायो असांखे ॾिजां इहे मानी बचियूं जे वठंदी हुजे इहा सुकाए छॾींदी हुजे बाक़ी न पखियुनि खे भोरे न ॾींदी हुजे केॾी महिल काया कतल केॾी महिल को छा हा बस मिड़ई जेको हुजे वात जी जेका हुजे साइको कंदी हुजा बस इन सां छा माण्हू पखियुनि खे ॾींदो हुजे सबाब खटींदो हुजे सबाब खीसे में बाक़ी छा हुजे इन्हनि खे इहो हुजे हाणे कुकड़ियूं वठी अचां पोइ बाजर बि वठी अचां कढंदो हुजे छलड़ो हुजे ॿियो छा हुजे वरी घणा कढंदो हुजां 24 कलाक ॿार होई तुंहिंजे खीसे में हिकिड़ो त गुर्बत बेरोज़गारी छो ॿार होई खीसे में छा हुजे कढी ॾेखारींदो हुजे असीं टरड़ा न हुजूं 24 कलाक खयूं हीअं कंदा आहियो तव्हांजा हा हा असां को टरड़ा हुजूं 24 कलाक खयूं ॾेखारींदा हुआ तव्हांजा हे मुंहिंजा नौट ॾिसंदी हुजे हुजनि कोन त ॾेखारींदो छा हुजे न बाबा असां भली बुख भरम जी सल न वञे सान कमल कमल हुजे त बोड़ा जे न हुजे त बोड़ा माण्हू ईअं लॻे अंधी तोखे ॻाल्हि कंदो मां तूं अञा सिंध जे माण्हुनि खे सुञाणो ई न हुजे अञा हाणे भला छा कंदी हुजा छा कंदी हुजा पारड़े में मुंहुं हणंदी हुजे पारड़े में मुंहुं हणंदी तोखे हणी करे बस इहो पूरो कंदी हुजा हा बस साॻी ॻाल्हि हुजे पारड़े में पारड़ो सम्झी अलाए छा हुजे पारड़ो कोन सम्झी हाणे हिनखे अञा पारड़े जी बि ख़बर न न पोइ पिनर न पोइ बचे अञा बचे इहो जेको हे भला जेके इहो ठाहिनि घणा मंजियूं ब्यूटियूं अञा बचे हाल तूं ॿुधाईंदो हुजे चढ़ी टिकी हा टिकी कीअं चढ़े पोइ बाक़ी कीअं बाक़ी पोइ भला कच्ची भित बचे हाले ॿुधाईंदो हुजे पारड़ो 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 उहो छा न अचे न चओ त रामला कोन अचे न आयो हुजे न बस पोइ ईअं चवंदे ॿुधाईंदो हुजे तूं तॾहिं त तूं अञा सुघड़ न हुजी सुघड़ मर्द ॿुधाईंदो हुजे सुघड़ जनानी न हुजे त सुघड़ मर्द हुअणु खपंदो हुजे बाबा मूंखे ॿुधाईंदो हुजे भला हाणे वाछो न टेड़ींदो हुजे ॿुधाईंदो हुजे पारड़ो छा हुजे चरे जेके वॾड़ियुनि खां पुछंदी हुजे त पारड़ो पारड़ो उहो त जिन में वॾड़ियूं पाट या थाल खणी अटो पारड़े में हुजे उन मां कढी वेही छाणींदियूं हुजनि उहो हुजे पारड़ो पर मूंखे वरी हितां मना थोरो थिड़ी वियो हुजे दिमाग़ हुजे न दिमाग़ जो कमु थिड़ी वियो हुजे सोचो हुजे मूं इहो मना ॿुधो त हुजे हाणे तूं चवंदी जी भित हुजे वरी पाञारी हुजे वरी घर वारी सेन ते त आई हुजा न हाणे केॾां पाट ते खणी न आई हुजा केॾां पारड़ो केॾां भित हा इहा बि ॻाल्हि फ़र्क़ु हुजे माना लॻे खोड़ो ई न लॻे त पारड़ो इहो हुजे जंहिंमें चङो इहो ॿुधायो हुजे हा पारड़ो इहो हुजे त पारड़े में पोइ चवंदा हुजनि त राधलीअ मुंहुं पवे पारड़े में माना छपंदो हुजे पोइ इहो माना मुंहुं खे छा हुजे जो मुंहुं छपंदो हुजे मुंहुं अछड़ो थींदो हुजे न अछड़ो छा मेटे में हा हा चवंदा हुजनि त पारड़े में मुंहुं विझंदा हुजनि त वरी खार विझंदी हुजा हुन में सर्फ विझंदी हुजा लागी तो न पारड़े में छो कंदी हा चङी हुजे दुश्मन हुजी तूं कढ़ो दले चङो मुंहिंजे लाइ सोचींदी हुजी खोटणे जी कड़ी जरूरत कढ़ो तूं चङो सोचींदी हुजे राम मलर हमेशा चङो ई सोचो हुजे हा हा वाह जो चङड़ो सोचो हुजे ओ लाए तन माणिया सानी ओ मोहबैन मोह मट जे अला ओ लाए तन माणिया सानी सिखी वेंदो हुजे सिखी वेंदो हुजे मां तूं ज़रे घटि अचे फई बुक ते मशहूर थियो हुजां तूं तॾहिं त चवंदो हुजां इहो अलाए टड़ में थियो हुजे माण्हू चवनि साईं वेही वेही ॼण मां तूं ईअं कलाम खे जो वेही वेही जेका रड़ करी हा माना कलाम खे ॼण खणंदो हुजे त माना भला हू ईअं चवनि त वेही वेही जेको रंभी ईअं न चवंदा न रंभी जो चवंदासीं वेही वेही जो सुर हणंदो हुजे त माना असांजा ईअं छॾाए छॾींदो हुजे छिड़क निकिरी वेंदा हुजनि छॾाए छॾींदो हुजे छा थियो हुजे त कहिड़ी तकलीफ़ थी अहिड़ो करे जो मट भञी जॾहिं पखी पखण ईअं उॾामंदा हुजनि हाणे तोखे हुननि चयो हुजे हाणे तूं बि चवंदा न हुजे न ॿिली हुस में खुश
बस केॾां रामलो केॾां ॿिली केॾां वरी अरे उस में। चबो हुजे केॾा केॾा छा इहो मिसाल तो ते ठहंदो हुजे मोते ठान सभु मिसाल पोइ बाक़ी ही त ॾिसो मोते जो गुल हाय राबेल जो गुल वरी वरी हा, हा। वरी चवंदी वरी हुजे वरी चवंदी हुजां ॿीहर चवंदी हुजेसि ॿीहर चवंदी हुजेसि ॿीहर चवंदी हुजां हा 9 टिण 12 टिण 13 टिण 24 टिण तूं करी रुगो टिण 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 चङा हुजनि पोइ कॾहिं पर तूं बि हाणे हम मूंसां न कंदो हुजे टिण मिण आसमान में कॾहिं खट ॾिठी हुजे आई राति जे पोइ पहर में निकिरनि ट्रेड़ू ॾिठा हुजनि आई हे बि ॾिठा हुजनि विछो बि हुजे ट्रेड़ू बि न हुजे खेटरी ॾिठी हुजे खट बि हुजे न खेटरी हा उहा बि ॾिठी हुजे पोइ पहर में निकिरनि इहे तॾहिं तुंहिंजो वात पटियो पियो हुजे वञी अॻे जहान में पुॼंदी इहे हुजे मूं ॾिठूं हुजनि ये कॾहिं ॾिठूं हुजनि इहे हाणे बि निकिरनि हाणे बि निकिरनि ॿाराड़ी हुजे जिते वधीक माना उंधारो हुजे उते इहे नज़र अचनि शहर रोशनी वारे शहर में न अचे नज़र हा हा माना इहो ट्रेड़ू ऐं कतियूं ऐं इहे माना इहो ॾिसंदो हा खट हा विछूं बि विछूं बि हुजे विछूं बि मूं हुजे सभु इहे ॾिठा हुजनि सभु ॾिठा हुजनि हा ट्रेड़ू कती विछूं अबाए सभु जेके हुजनि इहे मालक तारनि में थींदा हुजनि हा तारनि जी हा बस आसमान ते वरी तारनि में टे ऐं तारा वरी राति जी जॾहिं अंधारी हुजे सफ़ा अंधारी हुजे त पोइ तव्हां आसमान जी तरफ़ ॾिसो त इहे शयूं अव्हांखे नज़र अचनि टे तारा 7 तारा इहे बि हुजनि सभु हुजनि हा सभु हुजनि इहे सभु लेख में लिखी रखंदी हुजे इहे सभु मूंखे ख़बर हुजे हाणे लिखी रखंदी हुजे यादि कंदी हुजे यादि बि हुजनि ॾिठा बि हुजनि ख़बर बि हुजे बसि पोइ ख़बर हुजे त हाणे बा हिनखे हाणे ख़बर पइजी हुजे चालाक थी वई हुजे हाणे असां अवांगा अॼोके रिहाण मां मोकिलाईंदा हुजूं सो अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछरु या आर्तवारु सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू इरादा मेहरान टीवी सां गॾु अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजनि हा जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद ये लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत सिंध सलामत पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो असांखे दुआनि में यादि पर रखंदा हा वेंदे वेंदे उस्ताद मोहम्मद जुमन जो सुहिणो आवाज़ हुजे काक हलबो कॾहिं हाय हाय काक हलबो तो अवां कॾहिं इहो ॾिसंदा हुजो असांखे दुआनि में यादि कंदा हुजो वरी अवां सां गॾु हुजो धणी निगहबान हुजे बा